जे ॿुॾी फौत थियण वारे वाक़े ते इलाइक़े में सोग छायल आहे। गुज़िरियल ॾींहुं ही वाक़ियो पेश आयो हो। उन जा तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे छटो खां KTN न्यूज़ जे रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब जी जित जो टाइम मरी में अफ़सोसनाक वाक़ियो जंहिंमें सिंधु दरिया में 7 ॿार ॿुॾी पहुचा थिया हुआ। उन्हनि ॿारनि जो तॾो जेको आहे उहो टाइम मरी जो कचे वारो इलाइक़ो आहे वीरान ॿेलो जेको जित जे भरिसां उते विछायल आहे, जिते हिन वक़्तु सोग वारी सूरताल आहे त जितनि उज़ोपाइन जो सिलसिलो जारी आहे। अॼु PTI जो जेको अॻवान आहे हलीम आदिल शेख ऐं MP दुआ भुट्टो उन्हनि तॾे ते पहुची उज़ोपाई करण खां पोइ जित अस्पताल पहुची अस्पताल जे पारां 40 ॿारनि जा लाश खणण लाइ एम्बुलेंस न ॾियण ते सख़्तु तावजो इज़हार कयो ऐं उन हवाले सां पुछाणो बि कयो। उन्हनि सख़्तु तनक़ीद जो निशानो बनायो सिंध हुकूमत खे सिहत खाते के तौर ते। उन खां पोइ जॾहिं त अॼु मुख़्तलिफ़ जेके सियासी समाजी धुरियुनि पारां तॾे ते पहुची वारसनि सां उज़ोपाई जो सिलसिलो जारी आहे। वॾी महिरबानी नाज़िन। छटो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। गुज़िरियल ॾींहुं झिरक में 7 ॿारनि जे ॿुॾी फौत थियण वारे वाक़े ते इलाइक़े में सोग वारी सूरत हाल छायल आहे।